मटियारी रिपोर्ट अजीज गुल खैबर पाकिस्तान पेपर्स पार्टी जेको चेयरमैन आसिफ अली ज़रदारी जो बियों दफ़ो मुल्क पाकिस्तान जो सदर मुंतखब थियण जी ख़ुशी में MPA मटियारी मखदूम फ़खर ज़मान जे कोऑर्डिनेटर ग़ुलाम अकबर भुट्टो पेपर्स सीक्रेट PS57 ऑफिस मटियारी में PP वर्करन उहदेदारन हमदर्दन में मिठाई तक़सीम कई। उन मौके ते कोऑर्डिनेटर ग़ुलाम अकबर भुट्टो PP वर्करन के खिताब कंदे चयो त आसिफ अली ज़रदारी वाहिद सिंधी आहे जेको पाकिस्तान जो बियो दफ़ो सदर मुंतखब थियो आहे, जेको असां सिंध वारनि ऐं पेपर्स पार्टी लाइ फ़ख्र आहे। पाकिस्तान जे सदर आसिफ अली ज़रदारी सिंधी हुअण जी नाते असांजी सक़ाफ़त सिंधी टोपी खे ॿाहिरिएं मुल्कनि में उजागर कयो। सिंध जी सक़ाफ़त एकता ॾियारो असां सिंधी हर साल मल्हायूं था, जंहिंजो सेरो आसिफ अली ज़रदारी ॾांहुं वञे थो। ग़ुलाम अकबर भुट्टो वधीक चयो त आसिफ अली ज़रदारी दौर हुकूमत में 8हीं तरमीम पेश करे चइनी सूबनि खे पंहिंजा हक़ ॾियारिया आहिनि ऐं CPEC मंसूबो हाणे पाकिस्तान में ख़ुशहाली आंदी। उन खां अलावा रोज़गार जा मौक़ा ॾियारे लखे बेरोज़गारनि खे सरकारी नौकरियुनि सां नवाज़ियो ऐं मुलाज़मनि जा 100 सैकड़ो पघार वधाए मुलाज़मनि खे ख़ुशहाली मुहैया कई। उन मौक़े ते MNA शगुफ्ता जमानी जो भाउ महफूज़ अली जमानी, पीर अली शेरजान सरहंदी, एडवोकेट काज़ी अखलाक तर्जमान मुनव्वर अली दायो, इजाज़ शवक, फ़कीर लायक मोहम्मद सादिक अब्बासी, वज़ीर मेमण बाबू बघड़ मेमण समेत ॿिया PP वर्कर उहदेदार हमदर्द पिणु मौजूद हुया।